अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सभी के हक मौजूद। उम्मीद है सब खैरियत सा हूंदो। ऐं मां आहियां जी मेज़बान शाज़ी करीम जिलानी, मां जे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत। सो आदाब मां सभिनी खे। ऐं अॼु मां सोचींदा हूंदो त एतिरी एनर्जी एतिरो जोश काॾों अची वियो हूंदो त हमेशह इलाही सॉफ्ट अंदाज़ में ऐं आहिस्ता आहिस्ता ओपनिंग कई वेंदी आहे। पर अॼु छा ट्रेन छुटी पई वञे, या मां जल्दी में आहियां, या वक़्त खां पहिरियों प्रोग्राम ख़तमु कंदसि, अहिड़ो असांजो अॼु को बि इरादो कोन आहे। पर एनर्जी जी वजह आहे, एनर्जी जी वजह इहा आहे त अॼु आहे सलाम सिंध म्यूज़िकल मॉर्निंग। जॾहिं म्यूज़िक जी ॻाल्हि थिए त शाज़ी करीम जे अंदरि ऑटोमेटिकली हिकिड़ी एनर्जी अची वेंदी आहे। अहिड़ी क़िस्म जी एनर्जी हूंदी आहे जंहिंखे यकीन कयो कॾहिं कॾहिं मां पाण कंट्रोल न करे सघंदी आहियां। सो दैट्स वाई अॼु मां सोचियो त कुझु चेंज हुजणु खपे, ऐं स्टाइल बि कुझु चेंज हुजणु खपे, अंदाज़ बि चेंज हुजणु खपे। चेंज ज़िंदगी में ज़रूरी आहे, ऐं ज़िंदगी में जेकॾहिं तब्दीली न अचे त यकीन कयो ज़िंदगी कॾहिं कॾहिं इलाही घणी माठी, इलाही घणी फिकी मालूम थींदी आहे। ऐं म्यूज़िक जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था त पाकिस्तान में हमेशह तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं, कॾहिं पॉज़िटिव, कॾहिं नेगेटिव, कॾहिं कुझु तब्दीलियूं म्यूज़िक जे फील्ड में अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जेके समातुनि खे जॾहिं छुहंदियूं आहिनि त इलाही घणियूं पसंदि ईंदियूं आहिनि। वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कुझु तब्दीलियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे असां खड़तालो राग चऊं था, खड़तालो म्यूज़िक चयूं था। ऐं इहे क़िस्म जी जेके तब्दीलियूं हूंदियूं आहिनि उहे हर कंहिंखे पसंदि न ईंदियूं आहिनि। सो इहे आहे बहरहाल ज़िंदगी हुजे या का फील्ड हुजे, उन में नेगेटिव ऐं पॉज़िटिव तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं। बहरहाल जॾहिं नेगेटिविटी इलाही घणी वधी वञे त पोइ कुझु माण्हू अहिड़ा ईंदा आहिनि जेके पॉज़िटिव कमु करे वेंदा आहिनि, ऐं उन्हनि जे नक्शे क़दम ते वरी ॿिया माण्हू हलंदा आहिनि। ऐं ईअं नेगेटिविटी कुझु हद ताईं घटिजी वेंदी आहे, ऐं पॉज़िटिव शयूं इलाही घणियूं आम थींदियूं आहिनि, इन थींदियूं आहिनि। बिल्कुलु अव्हां सही सम्झो आहे। मां हिकिड़े अहिड़े ग्रुप जी ॻाल्हि कयां पई जेको माशाअल्लाह आयो ऐं माण्हुनि जे दिलनि ते हुकूमत करे वियो, बल्कि अञा बि उनजी हुकूमत आहे। उहा हुकूमत काॾे ईअं चए थो त तख़्त अञा ताईं उनखे कुझु थियो कोन आहे, लुॾियो कोन आहे। सो रीज़न इहो आहे त अजीबो ग़रीब क़िस्म जो ट्रेंड जेको हले पियो उन खां माण्हू बेज़ार अची विया। इवन मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मां बेज़ार अची वई, ऐं कुझु अहिड़ो ॿुधणु पई चाहियां जेको यूनिक हुजे, जेको चेंज हुजे, जंहिंमें का अहिड़ी शइ हुजे जो ॿुधण खां पोइ दिलि चए त आहे है वाह छा त ॻाल्हि आहे। सो अॼु असांजे विच में असांजे प्रोग्राम में हिकिड़ो अहिड़ो ग्रुप मौजूदु आहे जंहिं इलाही घटि वक़्त में उहो कुझु करे ॾेखारियो जेके वॾा वॾा माण्हू न करे सघिया, या असांजे फील्ड में जेका जंहिं तब्दीलीअ जी ज़रूरत हुई उहा तब्दीली केरु न थे आणे सघियो। ऐं उन ग्रुप जे अचण खां पोइ माण्हू इलाही घणो एक्टिव थिया, उन फॉर्म खे उन्हनि अपनायो। हालांकि उहो ई रंग हुयो, सूफ़ी रंग हुयो, उहो ई रंग हुयो, फोक रंग हुयो, पर उनजे बावजूदि माण्हू उन शइ खे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु कोन पिया कनि। ऐं हिन ग्रुप जे अचण खां पोइ माण्हू शामिलु कयो। ऐं जॾहिं असां सकाफ़त जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे विरसनि जी ॻाल्हि कयूं था, त इनखे जॾहिं मां ॾिसंदा आहियो स्क्रीन ते, तव्हांखे पंहिंजे सकाफ़त जो हिकिड़ो चवंदा आहिनि न साफ़ सुथिरो आईनो उहो नज़र ईंदो आहे। ऐं उन में पंहिंजो अक्स, पंहिंजे सकाफ़त जो अक्स तव्हांखे नज़र ईंदो आहे। उनजो लिबास, उनजो अंदाज़े बयां, उनजी कलामनि जी सिलेक्शन, ऐं उनजो जेको ॻाइण जो स्टाइल आहे उहो माशाअल्लाह यूनिक आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त अव्हां वधीक इंतज़ारु नथा करे सघो जे मां अॼु बेसब्री आहियां उनखे ॿुधण जे लाइ, बेसब्र आहियां। सो ईअं यकीनन अव्हां बि अॼु महसूसु करे रहिया हूंदो त अहे अल्लाह छा थी पई चए, केतिरियूं अञा सम्झाणियूं आहिनि जिन जो असांखे जवाबु ॾियणो पवंदो। सो बिल्कुलु मां चाहींदसि उन इंतज़ार खे ख़तमु कयो वञे, उन ग्रुप सां मुंहिंजी मुलाक़ात कराई वञे। ऐं पाकिस्तान जो सिंध जो तमामु घणो फेमस ग्रुप आहे, ऐं ख़ासि तौर ते असांजे कल्चर खे इलाही सुठे नमूने सां माशाअल्लाह दुनिया जे लेवल ते रिप्रेज़ेंट कनि पिया। ऐं हाणे जॾहिं बि थींदो आहे त भई कल्चर जो ड्रेस ठहिराइणो आहे त नालो ईंदो आहे त उहो जेको सावण ग्रुप आहे न, उनजो जेको लिबास आहे, जेको कलर आहे न, ओड़ो हुजणु खपे। बिल्कुलु सही सुञातो आहे। असां सां गॾु मौजूदु आहे सावल साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? हक़ मौजूदु। ऐं लख थोरा मुंहिंजा माशाअल्लाह अव्हांजो जेको लिबास आहे, गेटअप आहे, उन त इहो हलचल मचाए छॾी आहे दुनिया में। ऐं अव्हां सां गॾु मौजूदु आहे मारवी। अस्सलाम वालेकुम अदी, अव्हांखे भलीकार चवंदासीं। ऐं थोराइत आहियूं अव्हांजा हक़ मौजूदु। ऐं उमेद कयूं था त ख़ुशि आहियो? जी जी माशाअल्लाह। सो अव्हां खां अॼु कलाम बि ॿुधंदासीं, इलाही कचहरी बि कंदासीं, छो जो म्यूज़िकल मॉर्निंग आहे। असांजा व्यूवर्स वेट पिया कनि अव्हांखे ॿुधण जे लाइ। ऐं अव्हां सां गॾु मुंहिंजो फर्ज़ंद आहे माशाअल्लाह, तमामु सुठो आवाज़ु आहे हिननि जो, ऐं तमामु सुठो अंदाज़ आहे। मां पाण ॿुधी चुकी आहियां, इन करे मां तारीफ़ कयां पई। सो मास्टर अली रज़ा मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूदु। अव्हांखे भलीकार चवंदासीं। ऐं थोराइत आहियूं अव्हां जा बि, अव्हां हिते मौजूदु आहियो। ऐं अव्हां मौजूदु आहे, अव्हांजा कुझु साथी हूंदा आहिनि मौजूदु, ऐं उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। मास्टर गुलाब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। ऐं नज़ाकत अली। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार चवंदासीं। सो मां सभिनी जी थोराइती आहियां जो असांजे मॉर्निंग खे अव्हां वंडरफुल ठाहे छॾियो, कलरफुल ठाहे छॾियो। ऐं अव्हांजे अचण सां ई हिकिड़ो रंग त अची चुको आहे। हाणे जॾहिं मां ॻाईंदो त उहो रंग अञा वधीक यकीनन निखरी दुनिया जे साम्हूं ईंदो। सो अव्हांखे कलाम ॿुधंदासीं, कचहरी बि कंदासीं। पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ यकीनन म्यूज़िकल मॉर्निंग जो बाक़ाइदा धमाकेदार आगाज़ थींदो। सो मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम मुझे सिंध के सलाम।
के सलाम सलाम सी जी व्यूवर्स एक बार ॿीहर मां सभिनी खे भलीकार हुन समाजी पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं जीअं त मूं मांखे चयो अॼु आहे म्यूज़िकल मॉर्निंग सो मुंहिंजी मॉर्निंग खे ख़ुशगवार ऐं ख़ूबसूरत ठाहींदासीं पर ॻाल्हियुनि सां त इहा मॉर्निंग ख़ूबसूरत थी सघे थी पर इन हद ताईं न जंहिं हद ताईं असां चाहियूं था सो सावल साहब मौजूदु आहे ऐं अदी मार बि मौजूदु आहे सो अव्हां टई गॾु ॻाईंदो या पहिरियों ॿ न पहिरें सां पंहिंजो असां ॿ आगाज़ कहिड़े कलाम सां कंदो आगाज़ बिस्मिल्लाह सां ई कजे ऐं है सुभान अल्लाह मुझे ख्याल में थी वञे जी महबूब अखियां मिलावा दे सादा होश अकुल भुलावा दे समझ नहीं आदी मंजूर में को सिबाल ते ताला लावा दे
माशाल्लाह ही आगाज़ एतिरो शानदार आहे त इख़्तिताम केतिरो ख़ूबसूरत हूंदो हिन विच में छा छा थींदो यकीनन इहो हिकु मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक सोचण वारो नुक़्तो आहे हुन ते ज़रूरु सोचणु खपे त कॉल्स बि असां बिल्कुलु वठंदासीं कॉल्स करे सघो था स्क्रीन ते तव्हांखे नंबर नज़र अचनि पिया आहिनि तव्हां नंबर मिलायो कॉल कयो ऐं असांजे महिमाननि सां बि ॻाल्हाए सघो था असांजो ग्रुप मौजूदु आहे उन सां बि ॻाल्हाए सघो था अच्छा हाणे कल्चर डे अचण वारो आहे जी उन जूं तयारियूं त यकीनन हिन महिल उरूज ते हूंदियूं बिल्कुलु, सावल साहब छा तयारियूं आहिनि बिल्कुलु इलाही हिकु ॿ शयूं जेके आहिनि नयूं बि ठाहियूं आहिनि माशाल्लाह कुझु पुराणियूं जेके आहिनि उहे बि आहिनि ऐं वरी सिंध टीवी जे तरफ़ां जेको आहे मां स्पेशली वरी इस्लामाबाद आहे इन डे ते वञा सही ऐं पूरो ग्रुप असांजो वञे थो इनशाला वरी उते बि जेको आहे असांजी सिंध जी सकाफ़त उते उजागर करे ईंदासीं पर इंशाल्लाह कुझु बि कंदासीं अच्छा मुल्क खां ॿाहिरि बि वञणु थींदो हा आहे? मुल्क खां ॿाहिरि मां 2-3 चकर वियो आहियां पर ग्रुप सां न हूअं ग्रुप सां गॾु विया या अकेला न विया अकेलो वियोसि मां अकेला विया अच्छा सो उतां जे माण्हुनि जो रिस्पॉन्स कीअं छो जो हितां जा माण्हू त यकीन कयो जॾहिं अव्हांखे ॿुधंदा आहिनि त पोइ ख़बर न आहे कंहिं कंडीशन में हूंदा आहिनि मां नथी ॿुधाए सघां छा मां हुनजे उन ज़हन टाइम में हलंदो में आहे पियो एज़ ए मौसीकारी जी हैसियत में हुयुसि जॾहिं हारमोनियम प्ले कंदो हुउसि त गवर्नमेंट जे तरफ़ां वियोसि जापान वियोसि माशाल्लाह त मैडम ताज मस्तानी असांजी सुठी सिंगर आहे तमामु बहितरीनु उन फोक सां गॾु सिंगर वियुसि पोइ दुबई वियुसि जॾहिं शेख अयाज़ साहिब जी वरसी कयूं हुते वर्सी जे मौक़े ते उन मौक़े ते वियासीं हुते ॿ चकर हुते वियोसि जी हाणे इनशाला उमेदु आहे त ग्रुप सां वेंदासीं माशाल्लाह अच्छा मारवी अव्हांखे पोइ जॉइन कयो काफ़ी टाइम खां हा सो अव्हांखे कीअं लॻो हिन जे ग्रुप में अची करे मारवी तमामु घणी ख़ुशी थी आहे सही अच्छा इन खां पहिरियों अव्हां छा पियूं भाइयूं वरी जॾहिं सावल सां मिलियूं त उन वक़्तु मां जी हाणे लेवल छा थियूं भाइयूं पंहिंजे जी उन खां अॻु में मां एॾो न ॻाईंदी हुअसि थोरो घणो हाणे सही अच्छा सावल छो जो इन खां पहिरियों अव्हांजे ग्रुप में काफ़ी हिकिड़ी तब्दीली थी वधी ऐं मारवी जो अचणु थियो सो मारवी खे मां कीअं ॿुधो किथे ॿुधो कीअं मूंखे मिली त भई हाणे हीअ असांजे ग्रुप जी ज़ीनत ठही सघे जीअं तब्दीली आर्टिस्टनि ज़ाहिर आहे उहे बेसिकली त असांजो हिकिड़ो ख़ानदानी विरसो आहे इहो विरसो आहे त उन हिसाब सां काफ़ी शागिर्द जेके आहिनि मुंहिंजे उस्तादनि जा ॾिनल आहिनि मां वरी उन्हनि जो ॾोहिटो थियां उहे रिश्ते में उस्ताद हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान उनजो ॾोहिटो थियां ऐं असांजा जेके बि बुज़ुर्ग आहिनि उस्ताद रजब अली रज़ा एज़ ए मौसीकार उस्ताद लाल बख्श ख़ान मौसीकार तक़रीबन इलाही सारा उन्हनि जा ॾिनल शागिर्द पोइ ईअं शागिर्दनि में ईंदे ईंदे पोइ काफ़ी आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि में फरज़ाना बहार उहा मुंहिंजी स्टूडेंट मां उनखे बि तालीम कराई सनम मारवी खे तालीम कराई ऐं पोइ ईअं कंदे कंदे पोइ मां पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठाहियुमि जॾहिं इंसान जी सोच में ईंदी आहे का शइ त सूफ़ी रंग बि हुजे सूफ़ी ॿोल बि हुजनि ऐं असांजी कल्चर जेको आहे उहा बि त ज़ाहिर हुजे ऐं उनखे तरजीह वधीक मिले उन मां छा आहे त सूफ़ी अंदाज़ जा जेके ॿोल ॿुधी करे उन्हनि मां दर्स मिले थो माण्हू खे त उहा शइ असां हिकिड़ी दिलचस्प ठाहीसीं जेको माण्हुनि ताईं पहुती पर हिकिड़ी शिकायत आहे मूंखे बि आहे अवाम खे बि आहे त एॾी देरि छो करे छॾी ईंदे ईंदे ज़ाहिर आहे हिकिड़ी फील्ड आहे न फील्ड में इलाही सारा शोभा हूंदा आहिनि लाज़मी आहे इलाही शयूं आहिनि इलाही कंपोज़िशन त आहे जीअं को तबले प्लेयर आहे हुनजो शोभो अलॻि आहे त को हारमोनियम प्ले कंदड़ आहे त उनजो शोभो अलॻि आहे को मौसीकार आहे त हुनजो शोभो अलॻि आहे Different को कंपोज़र आहे त हुनजी शइ अलॻि आहे त इहे शोभा आहिनि पोइ ईअं जेके आहिनि के तख़लीकार जेके तख़लीक़ कंदा आहिनि उहा पोइ दिमाग़ मां शइ निकिरंदी आहे त कहिड़ी शइ ठाहिणु खपे त ईअं कंदे कंदे पोइ माण्हू जे ज़हन में अची थी वञे का शइ पोइ मां जेका इहा शइ ठाही त पोइ शागिर्दनि ज़ाहिर आहे सिखंदा वेंदा वरी पंहिंजी रोज़ी वञी कंदा ज़ाहिर आहे हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सभु को हले थो हाणे वरी साथ में तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि मारवी खे उहा ई ॻाल्हि थी चवां त 2-3 साल मूंखे थिया आहिनि माशाल्लाह 2-3 सालनि जे अंदरि मां जेको कमु कयो आहे यानी कि हिकिड़ो यूनिक कमु कयो आहे ऐं बाक़ी सभिनी खां हिकिड़ो अलॻि कयो आहे अव्हांजे लिबास खां वठी अव्हांजे ॻाइण ताईं हर शइ चेंज आहे जी बिल्कुलु त इहो माशाल्लाह हिकिड़ी अहिड़ी तब्दीली आहे असांजी या हिकिड़ी अहिड़ी मां चवंदमि त नई शइ आहे असांजे फील्ड में जंहिंजी खोट हुई छो जो ताज मस्तानी जी ज़रीना शाजिया ख़ुश्क जो पहिरियों हिकिड़ो स्टाइल हूंदो हुयो त उहे स्टाइल जॾहिं हलिया पिया त माण्हू हिन खोट खे स्क्रीन ते ॾिसणु पिया चाहिनि चवनि पिया भई हीअ जेको ख़्यालु आहे इहो कीअं न कीअं फिल थिए ऐं हाणे जॾहिं फिल थियो आहे त उहा आवाम जी जेको ख़ुशी आहे उहा यकीनन मूंखे नज़र ईंदी हाणे त तक़रीबन इहो आम थी वियो आहे तक़रीबन असांजा जेके बि आर्टिस्ट आहिनि तक़रीबन जेको अचनि था त इन लिबास में अचनि था खां पोइ जी
अच्छा ही ख़्याल कंहिंजो हुयो मुंहिंजो फर्ज़न बि आहे मसला ही त हमेशा चेंज ई गेटअप में हूंदा आहिनि ऐं तव्हांजो जेको स्टाइल आहे उहो थोरो यूनिक आहे सो कंहिंजे इहो ज़हन में ख़्यालु आयो त भई असांखे हिकिड़ो अलॻि स्टाइल रखणु खपे लिबास खां वठी ॻाइण ताईं इहो मुंहिंजो पंहिंजे ज़हन पंहिंजो हुयो ऐं वरी जिन छोकिरियुनि सां मां इहे शयूं डिस्कस कयूं न बिल्कुलु हुननि खे पोइ राज़ी हुयूं त तव्हां न ई हुजणु खपे जी जी छो जो अॼुकल्ह हर कोई चाहे थो त भई जॾहिं असां स्क्रीन ते वञूं या परफॉर्म कयूं त अलॻि हिकिड़ो अंदाज़ हुजे हुन जे लाइ किननि कपिड़नि ते बि ख़र्चो कयो थो वञे हर शइ ते ख़र्चो कयो थो वञे ऐं माशाल्लाह तव्हांजो जेको स्टाइल आहे उहो मुंहिंजे ख़्याल में त दुनिया जो महांगो तरीन आहे छो जो हिन जी का क़ीमत कोन आहे एतिरो ख़ूबसूरत आहे सो ॻाल्हि ॿोल्हि खे त असां बिल्कुलु कंटिन्यू रखंदासीं पर छो न अव्हां कलाम ॿुधो वञे ऐं पोइ वरी अव्हांखे बिल्कुलु ज़हमत ॾींदासीं पहिरियों अव्हांखे ॿुधणु चाहींदासीं छा ॿुधाईंदव बसि हाणे असां आशिक यार निमाणे तुसां वॾे लोको सॼण इहो आइटम पेश कयूं साफ़े डाल थिवे आकोल मिठा बबोल वेखो काती तुसारी मास असारा विच ताराजी तोल वेखो कुठड़े हो सू सदड़े दे सू तुसा नाल हथा धंधोल देखो अली मोहम्मद नहीं आशिक मरदे तुसा कुरान किताबा खोल वेखो आशिक यार निमाने तुसा वॾे लोको सजण असां यार फ़कीर निमाणे तुसां वॾे लोको सॼण साडा सूफी रंग रब ॼाणे साडा सूफी रंग रब ॼाणे साडा सूफ़ी रंग रब ॼाणे तुसां वॾे लोको सजण असां यार फ़कीर निमाणे तुसां वॾे लोको सजण असां ढोल फ़कीर निमाणे तुसां वॾे लोको सॼण साडा सूफी रंग रब ॼाणे साडा सूफी रंग रब ॼाणे साडा सूफ़ी रंग रब ॼाणे तुसां वॾे लोको सॼण असां यार
माशाल्लाह तमामु सुठो कलाम ऐं तमामु सुठी शाइरी हुई। अच्छा मुंहिंजी शाइरी में यूनिक हूंदी आहे, जी जी उहा केरु सिलेक्ट कंदो आहे तव्हां मां? मां कंदो आहियां। तव्हां ई कंदा आहियो, मतिलबु सॼो डिपार्टमेंट तव्हांजो आहे? हा जी जी, इहो कुदरती हिकिड़ी महिनत बि आहे पर ॾात बि हूंदी आहे सही, बिल्कुलु सही चयो। ऐं पोइ ॾांहुं बि हुजणु खपे। इहे शयूं जॾहिं हूंदियूं आहिनि त पोइ उन मां सिलेक्शन कलेक्शन ऐं शाइरी मौज़ू उहा शइ ॾिसणी पवंदी आहे ताकी उन मां कुझु मिले त सही न। हाँ, इहा ॻाल्हि मां बिल्कुलु सही चयो। उहो ई रीज़न आहे तव्हांजा जेतिरा बि कलाम आहिनि उहे माशाल्लाह हिक ॿिए खां अलॻि आहिनि ऐं उनजी कंपोज़िशन हुनजो मतिलबु शाइरी हर शइ एतिरी चेंज आहे जो ॿुधण खां पोइ थींदो न यकसानियत माण्हू खे महसूसु थिए, उहा यकसानियत नथी मालूम थिए। इहा ई मुंहिंजे ख़्याल में हमारी सभ खां वॾी ख़ूबी आहे। सो ॻाल्हि ॿोल्हि खे असां बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं, पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़ी मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं ऐं ब्रेक खां पोइ राग रंग जो सिलसिलो जारी आहे, उनखे अॻिते वधाईंदासीं। सो मिलूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर्स, वादे चवण मुताबिक़ हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं कचहरी जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं कलाम जे सिलसिले खे बि असां अॻिते वधाईंदासीं। अच्छा, अव्हांखे कीअं ॻाइण जो शौक़ु जाॻियो मास्टर अली? त तक़रीबन मां नंढड़ो ई हुअसि, मूंखे ॻाइण जो शौक़ु हो। बाबा साईं घर में ॻाईंदो ऐं पंहिंजो बाजो हारमोनियम पंहिंजो प्ले कंदो हो त मूंखे शौक़ु इन में ई थियो। सही, मतिलबु रोना बि सुर में? सुरीला ॿार सुर में रहंदा। इहा त ॻाल्हि आहे न सुठी आहे, रोना बि सुर में। छो जो अक्सर इहा ई हूंदी आहे न, ॿार जे रोअण मां ई अंदाज़ो थींदो आहे त केॾो सुरीलो थींदो। अच्छा, अक्सर ईअं बि थींदो आहे त माउ पीउ जेकॾहिं पाण हिकिड़ी फील्ड में हूंदा आहिनि चाहींदा आहिनि त ॿार कंहिं ॿिए पासे ॾे वञनि, ईअं तव्हांजे ज़हन में त न? न, ईअं न आहे। ही वरी कुदरती शौक़ु आहे। जेका शइ जो जज़्बो ॿार में पैदा थी वेंदो न त पोइ उन शइ ते तवजा वधीक हूंदी। पोइ ही ऑटोमेटिकली माना जेॾीमहिल मां रियाज़ वग़ैरह कंदो आहियां त वेहंदो आहियां त नंढो हूंदो त अची वेही रहंदो, वेही ॿुधंदो हो, पोइ मां उथी वेंदो हुउसि त हीअ वेठे वेठे पोइ वरी पाण शुरू थी वेंदो। माशाल्लाह। अच्छा, तव्हांजे स्टाइल में ऐं अव्हांजे फर्ज़नि जे स्टाइल में वॾो फ़र्क़ु आहे? हा बिल्कुलु आहे या मूंखे महसूसु? न न बिल्कुलु आहे। छो जो मां अधे खे पहिरियों बि ॿुधी चुकी आहियां, तव्हांखे बि ॿुधो आहे, त इलाही घणो डिफरेंस आहे। सो तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे त भई कुझु बाबा खां कुझु अलॻि हुजणु खपे? बिल्कुलु बाबा सां गॾु कमु न आहे? न न, बाबा साईं तो जिते हूंदो त उते मां आहियां, अगरि मां बाबा साईं न आहे त उते मां न आहियां। इहा त वॾी ॻाल्हि कई आहे। बाबा सां डुएट कयो आहे? हा बिल्कुलु, बाबा साईं ॻाईंदो मूंसां गॾु आहे। किथे महफ़िल में को प्रोग्राम को गज़लनि जो थी वेंदो आहे या काफ़ी कलामनि जो थी वेंदो आहे, जेके मुंहिंजे ग्रुप जो मिसाल तौरु न हुजे त पोइ उते मूंसां डुएट में हूंदो आहे। सही, माशाल्लाह। अदी मारवी, तव्हां हूअ असल में किथां जो आहियो, कहिड़े शहर जो? जी असुल मां सांगड़ ज़िले जी आहियां। सांगड़ जो आहियो ऐं कॾहिं कराची, हैदराबाद, मोरू, सखर, शिकारपुर, पूरी सिंध मुंहिंजे ख़्याल में का कुंड न छॾी हूंदी तव्हां? बिल्कुलु। इहा त इन करे मां इहा ॻाल्हि खे ख़ुशाइन ॻाल्हि आहे जो माशाल्लाह मां पूरे पाकिस्तान जो विज़िट कयो आहे। सो घर वारा कॾहिं कॾहिं न थोरो कावड़ बि आहिनि त कॾहिं असांखे बि थोरो टाइम ॾेई वठंदियूं की हाणे एॾी स्टार्ट। बिल्कुलु, मां वरी घर वारनि ॾे बि वेंदी आहियां। वेंदियूं आहिनि मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न जे मोहबत में चवंदा आहिनि त भई हाणे ॾिसो माशाल्लाह एॾी स्टार थी वई, थोरो असांखे ॿ टे घड़ियूं ॾींदी कर, वेंदी कर, कचहरी कंदी कर, ईअं हूंदो आहे? जी जी, मां घणो टाइम पंहिंजे राग खे ॾींदी आहियां। इहा तॾहिं मां इहो सुवालु कयो आहे, छो जो मर्द त वरी बि ठीकु आहे, घर खां ॿाहिरि बि हुजे त घर वारा कोन पुछंदा आहिनि, पर जेकॾहिं हिकिड़ी छोकिरी आहे, छो जो मां पाण बि ॼाणा थी जेकॾहिं 2 ॾींहं माण्हू मुसलसल कम में हूंदा त 3 ॾींहं शिकायत जाइज़ हूंदी आहे त भई हाणे असांखे बि थोरो वक़्तु ॾियो। इहा ई ॻाल्हि तॾहिं मां पुछी त घर वारा वीचारा बि हिन महिल लेकिन ख़बर हूंदनि त जेकॾहिं सलामचंद में आयूं आहियो त टीवी खोले कमकार छॾे वेठा हूंदा प्रोग्राम ॾिसणो आहे। सो कलाम थी वञे मास्टर अली रज़ा खां, इजाज़त आहे तव्हांजी? अली माइक, सभ खां पहिरीं शर्त आहे त माइक खणो ऐं उन खां पोइ ॿुधायो को कलाम। जी अजरक पाइण वारा सिंधी, जियो सदा जियो जियो सदा, नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी, जियो सदा जियो जियो
जियो सदा टोपी अजरक पाइण वारा सिंधी नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ जोधा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा जहिड़ी सुहिणी सिंध तहिड़ी तुंहिंजी सूंह सलीम तुनिया तीअं मुंहिंजी मोहबत तोसां सुहिणी सिंध जो शान आहीं तूं दिलेर सिंधी जवान आहीं तूं सुहिणी सिंध जो शान आहीं तूं दिलेर सिंधी जवान आहीं तूं मान सिंध जो वधाइण वारा सिंधी नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ जोधा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा जो तो ते नाज आहे दिल जो ही आवाज आहे मुहिंजो तो ते नाज आहे दिल जो ही आवाज आहे नीहो सिंध सां निभाइण वारा सिंधी नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ जोधा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॾहाणी हाशिम साह खां वध सिंध आ मुंहिंजी जान ऐं जिंद ॾहाणी हाशिम साह खां वध सिंध आ मुंहिंजी जान ऐं जिंद दुनिया खे ॿुधाइण वारा सिंधी नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ जोधा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा टोपी अजरक पाइण वारा सिंधी जियो सदा जियो जियो सदा नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी जियो सदा जियो जियो सदा टोपी अजरक पाइण वारा सिंधी नारा सिंध जा लगाइण वारा सिंधी ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ सोडा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम ओ जोधा पुट सिंध जा सिंध जा सिंध जा वाह वाह तमामु बहितरीन ऐं इहा ई ख़ुशूसियत आहे असां में त कल्चर वारो ॾींहुं अञा अचण वारो ई हूंदो आहे सॼियूं तयारियूं पहिरियों ई शुरू थी वेंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं त ॼाणी वाणी ऐं कॾहिं कॾहिं इतफ़ाक़नि बि सिंध खे असां ट्रिब्यूट ॾेई वेंदा आहियूं मिसाल तौर ते हाणे अॼु ॾिसो सिंध जो गीत आहे ऐं हेॾां बि उमेदु आहे सिंध जा काफ़ी गीत अञा ॿुधाइण वारा आहियो
जो कल्चर जी ॻाल्हि जिते अचे थी न उते ईअं ई मन में अजीब ख़्वाहिशूं जागनि थियूं त भई कल्चर खे असां सुठे नमूने ट्रिब्यूट पेश कयूं, सुठे नमूने कल्चर जी ॻाल्हि कयूं। असां त इहा हिन महिल खां वठी असांजी ॻाल्हि ॿोल शुरू थी वई पंहिंजे प्रोग्रामनि में असां कल्चर ते ज़रूरु ॻाल्हाईंदा आहियूं ऐं सिंधी जेका सकाफ़त आहे हुन ते ॻाल्हाईंदा आहियूं। सो अव्हां त यकीनन पूरे मतिलबु पाकिस्तान जो तक़रीबन विज़िट करे चुका हूंदो, पाकिस्तान में परफॉर्म करे चुका हूंदो, पर उहो कहिड़ो शहरु आहे जिते अव्हां जॾहिं बि वेंदा आहियो त मालूम थींदो आहे त हीउ दिलि वारो शहरु आहे, हुते जोश जज़्बो क्राउड एॾो सुठो हूंदो आहे? कहिड़ो शहरु आहे? मुंहिंजे ख़्याल आहे पंहिंजी सिंध सॼी सभागी आहे, सॼी हर शहर नंढड़े ॻोठ में वेंदा आहियूं न उते बि एतिरो जज़्बो ॾिसंदा आहियूं त शहरनि जी ॻाल्हि परे आहे। सिर्फ़ु अक्सर ईअं थींदो आहे त कुझु इलाइक़ा अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा माण्हू कुझु वधीक जोशीला हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं मामूली बि काई शइ हूंदी आहे त उन ते एतिरे जोश जो इज़हार कंदा आहिनि अंदाज़ ॿी कंहिं शइ ते जोश थिए न थिए पर ख़ासि अजरक ऐं टोपी वारे ॾे त हर माण्हू खे हर इंसान खे नेचुरल आहे। मुंहिंजे ख़्याल में अलाह साईं असांजे अंदरि पंहिंजे सकाफ़त जे लाइ हिकिड़ी रखी आहे, सॉफ्ट कॉर्नर असांजे दिलि में रखियो आहे। जॾहिं बि पंहिंजी ज़मीन जी ॻाल्हि थींदी आहे, पंहिंजी ज़मीन सां मुहबत जो इज़हार जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ असां हमेशह अॻिते हूंदा आहियूं। इहा ई असां सिंध जो मुंहिंजे ख़्याल में त ख़ासियत आहे। उहा महिमान नवाज़ी हुजे, कंहिंजो आदर बा करणो हुजे, भले दुश्मन बि दर ते अचे पर असांजे घरां ख़ाली न वेंदो आहे। इहो ई सिंधियुनि जी क़ाबिलियत आहे जो दुनिया असांखे इन ई रूप में इन ई हाल में सुञाणे थी। ऐं तव्हां दुनिया में किथे बि हलिया वञो त इहो चई वेंदा त हीअ सिंधी माण्हू आहिनि, हिननि खां तव्हांखे ॾुख न मिलंदो आहे या न? बिल्कुलु। अच्छा, हाणे त माशाल्लाह सागरियूं सीज़न बि आहे, खाधा पीता बि आहिनि, शौक़ीन आहियो? खाइण पीअण जा बि शौक़ीन आहियूं पर थोरा घटि, मतिलबु ॻाइण जे करे ॻाइण जा थोरा वधीक। ॻाइण जे करे असांजी महिनत काफ़ी जेका आहे न कलेक्शन में सिलेक्शन में इन्हनि ते तवजा हूंदो आहे। पोइ हफ़्ते में को हिकु ॿ ॾींहं को सुठा मिलंदा आहिनि असांखे जंहिंमें असीं रूह चवंदा त अॼु शइ सुठी न त कुझु बि मिली वञे न त कुझु बि खाई वेंदा आहियो? हा हा, भले फिको हुजे, लूणु मिर्च न हुजे। लूणु मिर्च खां सवाइ कुझु खाई सघंदा आहियूं। लूणु मिर्च खां बिना केरु खाईंदो आहे? अच्छा, तव्हां शौक़ीन आहियो? पचाईंदी बि सुठो आहे या सिर्फ़ु खाईंदियूं आहियो? जी मां पचाईंदी बि आहियां, कॾहिं कॾहिं उस्ताद खे शौक़ु थींदो आहे त पोइ मां पचाईंदी आहियां। छा सुठो पचाईंदियूं आहियो? जी हर भाॼी पचाईंदी आहियां। सभ खां वधीक सुठी डिश जंहिंजी सभु कोई तारीफ़ कंदो आहे? जी सभ खां पहिरीं त पोइ मां मच्छी सुठी पचाईंदी न त मूंखे लॻो था जंहिंमें मथो सुठो पचाईंदी आहियां। मच्छी सुठी पचाईंदी आहियां। तमामु सुठी ॻाल्हि, मच्छी पचाईंदी आहियो। तव्हांखे कॾहिं को इतफ़ाक़ थियो आहे खाइण पचाइण जो या सिर्फ़ु खाइण में त अंदाज़ो थी वियो त बाबा वीचारे जेसे जो बि लॻे थो पुट ॾे हलियो वेंदो आहे, ईअं आहे छा मास्टर अली? हा बिल्कुलु, बाबा जेसे जो बि खाई वेंदो आहे। बाबा चवंदो हाणे मां पुट बाबा बिज़ी आहियां, साईं हाली जो मां नथो खावां। न बाबा साईं जो त रखंदा आहियूं उनजे हिसाब ठीकु आहे, सो मस्ती मज़ाक जारी रहंदी पर असांजा जेके मतिलबु व्यूअर्स ॾिसनि पिया उहे अव्हांखे ॿुधणु चाहिनि था। जी जी बिल्कुलु। सो छा ॿुधाईंदो उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठो कलाम मुंहिंजे ख़्याल में थी वञे? हा तक़रीबन असांजा जेके ॿुधंदड़ प्यार कंदड़ आहिनि उन्हनि जी बि कॾहिं कॾहिं ख़्वाहिश थींदी आहे त हीअ फ़क़ीराने ग्रुप में हिकिड़ो कलाम असांजो थिए। हा, पोइ इलाही सारा जेके असांजा परदेसी वेठा आहिनि, जेके मुल्क खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि जूं बि जेके इलाही सारियूं क़ानून बि ईंदियूं आहिनि, यादि कंदा आहिनि। असांखे त इलाही परदेसी ॾिसंदा आहिनि, दुबई खां, दुबई खां, सऊदी खां या जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन्हनि में पंहिंजा सिंधी त अक्सर आहिनि। कलाम थी वञे। ठीकु, म्यूज़िक। अच्छा पूर तहते एतबार के तम अज तू बि सजण अख पूर थी गई। हिक रात बि कोन्ही टिकदे बुझल बेरो दस क्यों दूर थी गई।
रज रज के दीदार करे सो प्यार करे तू इजहार करे सो रज रज के दीदार करे सो प्यार करे तू इजहार करे सो रज रज के दीदार करे सो फर्क न पोसे वे रब दी रहमत हो से वे फर्क ना हो से वे रब दी रहमत हो से सजाद जतोई कुर्ब करो जा थाली में भी झोल भरो जा सजाद जतोई कुर्ब करो जा खाली मेरी झोल भरो जा सजाद जतोई कुर्ब करो जा खाली मेरी झोल भरो जा फर्क न पोसे वे रब दी रहमत हो से वे फर्क ना हो से वे रब दी रहमत हो से हिकड़ी रात साकिन रह जा किड़ी रात साकिन रह जा फर्क न पोसे वे रब दी रहमत हो से वे फर्क ना हो से वे रब दी रहमत हो से हाल माशाल्लाह तमाम बेहतरीन असांजे परदेसियुनि खे हिकिड़ो सुठो ट्रिब्यूट मां पेश कयो ऐं अक्सर परदेसी कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं अहिड़े क़िस्म जा कलाम हूंदा आहिनि त वीचारा रोई बि पवंदा आहिनि फ़ोन ते सो यकीनन पंहिंजे मुल्क सां मोहबत हर इंसान खे हूंदी आहे जेके परदेस में वेठा आहिनि दुआगो आहियूं त जल्दी पंहिंजे मुल्क अचो चकर हणो उन खां पोइ भले हलिया वञो साग मानी खाई वञो बहरहाल वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं ब्रेक न मिलूं था ब्रेक खां पोइ रहिजो असां सां गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स अगेन वेलकम अमां जो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिन ऐं हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो नंढड़ो बिल्कुलु हेतिरो ब्रेक हुयो हाणे वापसि अची चुका आहियूं सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू करण खां पहिरियों मां चाहींदसि छो न हिकिड़ो कलाम ॿुधो वञे ऐं अली रज़ा खे असां हिन महिल ताईं घटि तकलीफ़ ॾिनी आहे ॻाइण वारे मामले में ख़ासि तौर ते सो असां चाहींदासीं त अव्हांजा जेके परिसार आहिनि उहे बि वीचारा मुंतज़िर वेठा हूंदा हेला कॾहिं ॻाईंदो कॾहिं ॻाईंदो कॾहिं ॻाईंदो सो छो न तव्हांखे मौक़ो ॾिनो वञे अली रज़ा छा ख़्यालु आहे अव्हांजो सो माइक अव्हां जे हवाले ऐं तव्हां खां हिकिड़ो सुठो कलाम ॿुधणु चाहींदासीं उमेद आहे असांजे व्यूवर्स खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं पसंदि में अची रहियो हूंदो जेको प्रोग्राम छा जेको जो माशाल्लाह मुंहिंजो मनपसंदि प्रोग्राम आहे मनपसंदि मुंहिंजा सिंगर्स आहिनि जी सो कलाम ॿुधणु चाहींदासीं तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे जान जाना जी हर खुशी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे
बसा तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे वरी जिन राशदार नो विदो दीन मोहब्बत में वरी जिन राशदार नो विदो दुश्मना ने दीन खाशल तंग थी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे जान जाना जान जाना जिंदगी जी हर खुशी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे तूं अगर परची त ॼण दुनिया सॼी परची पवे ॼण दुनिया सॼी परची पवे तमामु सुठो आवाज़ु तमामु सुठो स्टाइल तमामु सुठी कंपोजिशन म्यूज़िक ख़ासि तौर ते कंहिंजी क्रिएशन आहे सर कंपोजिशन मुंहिंजी आहे तव्हांजे ऐं ख़ासि तौर जेको हिन में थरी हिकिड़ो असांखे टच फील थियो राजस्थानी म्यूज़िक इहो म्यूज़िक पंहिंजो नालो ज़ेड शानी ज़रूर ज़बी जो तमामु बहितरीन है ख़ासि तौर ते जेको विच में जाने जाना वारो पोर्शन थोरो क्लासिकल जेके सरगम हुया ॾाढा माशाल्लाह ज़बरदस्त हुया ऐं ॿुधण खां पोइ मतिलबु इलाही हिकिड़ी चवंदा आहिनि न समातुनि खे जॾहिं काई शइ सुठी टकराइजंदी आहे त अलॻि ई तव्हांजी हिकिड़ी फीलिंग हूंदी आहे उहा कैफ़ियत माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं तमामु ख़ूबसूरत अव्हांजो बि अंदाज़ आहे नेक तमन्नाऊं अव्हां सां बि गॾु आहिनि अलाह साईं अव्हांखे बि अव्हांजे बाबा जीअं कामयाबु करे ऐं अव्हांखे बि तरक़ी ॾिए अञा वधीक अच्छा मारवी हिन महिल तव्हांजो जेको रंग आहे उहो सूफ़ी आहे इन खां अलावा थोरा क्लासिकल फिल्मी म्यूज़िक अहिड़े क़िस्म जा गाना ॻाईंदी आहियो जेके रोमेंटिक जी मां गज़ल गाईंदी आहियां गज़ल जी जी पोइ जेकॾहिं लाइव मुंहिंजे ख्याल में आख़िर में असां कंदासीं त आख़िर में चलो ठीकु आहे थोरो ॿ अस्थाई अंतरो झुंगाइणो आहे जस्ट अखियां लाया विरासनिया विरासनिया मैं अखियां लाया विरासनिया विरासनिया पुछ दिया सा
विरासनिया कुछ दिया सार माही वे पैया जुदाया मैं अखियां लाया विरासनिया विरासनिया लोकी मैनू तेरे ताने दे दे कल जान के पूछ हाल मेरा सजना वे कदिया के मैनू भी ते दस मैं केड़े पासे जावां मैनू किस जुर्म दी दित्तिया सजावा हानिया माहिया मैं अखियां लाया विरासनिया विरासनिया गज़ल वारो स्टाइल में तव्हांजो इलाही सुठो आहे सो एल्बम में हाणे शामिल करण जो इरादो आहे अरे बिल्कुलु कंदासीं बिल्कुलु कंदासीं छोकिरी हुजण जे बावजूदि एतिरो घटि थियूं ॻाल्हायो कंहिं झले मोकिलियो आहे न न छो जो मूंखे अंदाज़ो थियो ऐं मूंखे ॾिसी करे सभु कोई इहो ई अंदाज़ो हूंदो सही चवंदा आहिनि त छोकिरियूं वधीक ॻाल्हाईंदियूं आहिनि त तॾहिं मां चयो अॼु मां बि एतिरी ख़ामोश आहे हालांकि मां बि छोकिरी सवाल कयां पई जी जी सो छो ख़ामोश तबियत आहे या न ख़ामोश त न आहियां हमेशह धूम धड़को ठीकु आहे सो थोरी देरि खां पोइ असां कोशिशि कंदासीं त हिकिड़ो वरी ॿियो अव्हांखां कलाम ॿुधूं ऐं छाजे करे जो यकीन कयो अॼु मां बिल्कुलु बि हिकिड़ो सेकेंड बि न मिस नथी करणु चाहियां ऐं अव्हांखां वधीक ॿुधणु थी चाहियां कलाम छाजे करे असांजे व्यूवर्स बि मुंतज़र आहिनि तव्हां जहिड़ा जॾहिं सुठा रागी हुजनि ऐं कलाम न ॿुधे त पोइ इहा सरासर नाइंसाफ़ी आहे सो हाणे हिकिड़ो सुठो कलाम अव्हांखे ॿुधणु चाहींदासीं जी या खुदा एक बार मैं तू मेरे दिल पर जा दीदार थी वे ओ आवे मैं दीदार करा दूर मेरा इंतजार थी वे खुशियां मनावा खूब जरा राजी मेरा यार थी वे तुराब दिल खुश तना मेहमान मिठा मन ठार थी वे गुलाबी गुलड़ा गुलाबी गुलड़ा गुलाबी गुलड़ा आई है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर तो के दिसण सां तक लॻंदा सदके वञा मां तुंहिंजे खिलंदा तो के ॾिसण सां थक लहना था सदके वञा मां तुंहिंजे खिलण था तो सा सचो मुझो प्यार गुलाबी गुलड़ा आई है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर मिंट बतो के कौन ॾिसां तो सच पुछी त सुर सहा थो मिंट बि तोखे कोन ॾिसां थी सच पुछी त सूर सहा थी सिक करे थी बेकरार गुलाबी गुलड़ा आई है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर
मुर्गी मन थो मोही ॼण त मोतियुनि माला पोई जॾहिं थो मुर्गी मन थो मोही ॼण ता मोतियुनि माला पोई कुदरत जी तूं बहार गुलाबी गुलड़ा आही है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर तोखे ॾिसण सां तक लॻंदा सदके वञा मां तुंहिंजे खिलण तां तोखे ॾिसण सां थक लहन था सदके वञा मां तुंहिंजे खिलण तां तोसां सचो मुंहिंजो प्यार गुलाबी गुलड़ा आही है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर सुनो आसमां सुनी ज़मीना प्यारो ठाहियो सादिक अमीना सुणो आसमां सुहिणी ज़मीना प्यारो ठाहियो सादिक मीना सांवल शुकर हज़ार गुलाबी गुलड़ा आही है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर तोखे ॾिसण सां तक लॻंदा सदके वञा मां तुंहिंजे खिलण तां तोखे ॾिसण सां थक लहन था सदके वञा मां तुंहिंजे खिलण तां तोसां सचो मुंहिंजो प्यार गुलाबी गुलड़ा गुलाबी गुलड़ा गुलाबी गुलड़ा आही है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर तोखे ॾिसण सां तक लॻंदा सदके वञा मां तुंहिंजे खिलण तां तोखे ॾिसण सां थक लहन था सदके वञा मां तुंहिंजे खिलण तां तोसां सचो मुंहिंजो प्यार गुलाबी गुलड़ा आही है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर गुलाबी गुलड़ा आही है जोहार गुलाबी गुलड़ा आई है जोहर तमाम बेहतरीन जी व्यूवर्स इन्हें सगत वक्त हुआ है हिकड़े मुख्तसर ब्रेक जो वदना सी ब्रेक ना कीप वॉचिंग सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स अगेन वेलकम आई हाणे प्रोग्राम जा आखिरी लम्हा है नहीं कुछ ही वक्त असां वटि बाक़ी आहे सो उन वक्त के असां सही इस्तेमाल कंदासीं जो चवंदा आहिनि त वक्त खे ज़ाया न करणु खपे असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त सलाम सिंध जॾहिं प्रोग्राम स्टार्ट थिए थो स्टार्ट खां वठी एंड ताईं जेको असांजो स्टाइल हूंदो आहे या ईअं चए त जेका जान प्रोग्राम में हूंदी आहे उहा आख़िर ताईं बरक़रार हूंदी आहे ऐं इन ई करे अव्हांजो जेको फीडबैक असांखे मिलंदो आहे सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते उहो बिल्कुलु मिलंदो आहे सो अॼोके प्रोग्राम जी साराह बि मां करे सघो था जेकॾहिं करणु चाहियो त जेकॾहिं न करणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे पर जेकॾहिं तारीफ़ करणु चाहियो था को फीडबैक ॾियणु चाहियो था त तव्हां सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते वञी करे ॾेई सघो था या मां मुंहिंजे पेज खे बि लाइक करे सघो था उते वञी बि मां ॿुधाए सघो था शाज़ी करीम जिलानी जे नाले सां मां फाइंड कंदो ऐं मूंखे मिली वेंदो उते ॿुधायो त मूंखे हीउ प्रोग्राम कीअं पियो लॻे अच्छा अव्हांजा बि हिन सोशल मीडिया ते पेजिस सोशल मीडिया ते एक्टिव आहियो या सिर्फ़ु जी जी आहियो हाँ जी जी बिल्कुल बाक़ाइदा ऑपरेट कंदा आहियो जंहिं जी, प्रोग्राम में वेंदा आहियो अपडेट त मां हिन प्रोग्राम में वञा पियो जी जी बिल्कुल कंदा तमामु सुठी ॻाल्हि अच्छा अक्सर ईअं थींदो आहे त नेगेटिव फीडबैक बि मिलंदो आहे माण्हू बिला वजह बि तनक़ीद कंदा आहिनि
सो छा जवाब ॾींदा आहियो न माण्हुनि न खे? छा तनक़ीद मूंखे को अहिड़ी शइ मूंखे कॾहिं अञा ताईं न मिली आहे? मुंहिंजे ख़्याल में दुनिया जो ख़ुशि नसीब तरीन इंसान आहियो, अञा ताईं कंहिंजी तनक़ीद न मिली आहे, छो जो प्रोफेशनल जेलसी लाज़मी आहे, हर फील्ड में आहे, इन करे काफ़ी शयूं थींदियूं आहिनि जेकी माण्हू खे इलाही हर्ट बि कंदियूं आहिनि। अच्छा, अवाम खे को ख़ासि पैगाम ॾियणु चाहींदो, को ख़ासि मैसेज ॾियणु चाहींदो? अवाम खे ख़ासि मैसेज इहो ई आहे त सुफ़ियाना ॿोल ऐं उहे थोरा वधीक तरजीह ॾियनि ऐं हर आर्टिस्ट खे बि जेको आहे अवाम ई चवे त को सुठी शाइरी, सुठी कलेक्शन, सुठो शाइर, सुठा उनमें सबक़ हुजनि जेको असां उहे शाइरियूं जेके घरनि में फैमिलीज़ में ॻाल्हाए सघूं, ॿुधी सघूं। सही, यानी कि मयारी मयारी शाइरी। तमामु सुठी ॻाल्हि। ऐं मारवी बि यकीनन अव्हां जे रंग में फ़िलहाल त रंगियल आहे, उहा ई अव्हां जा बि इहा सोच, अव्हां जी बि इहा ई सोच आहे त का सुठी शाइरी हुजे, सुठियूं शयूं हुजनि। अच्छा, अव्हां जी एजुकेशन जारी आहे या म्यूज़िक जे करे वीचारी खे ख़ैराबाद चई छॾियो? न हीअं त बसि हाणे फनकार थियणु आर्टिस्ट जो शौक़ु जॾहिं हेॾा तवजा वधीक थी वेंदो आहे त पोइ हुन शइ ॾे वरी घटि थी वेंदो आहे। इहा ई ॻाल्हि आहे, तॾहिं मां चवंदी आहियां त पहिरियों इंसान खे एजुकेशन कंप्लीट करणु खपे, न त तालीम अधूरी रहिजी थी वञे। हाणे असां आहियूं जेके बि फील्ड में आहियूं, असांजी तालीम वीचारी पोइते थी वई हिन कम जे करे। बसि शौक़ जे करे न, उहो सॼो ध्यानु तवजा हुन ॾे हलियो थो वञे त पोइ उहा तालीम रहिजी थी वञे विच। सही, ऐं हिननि जी बि तालीम ईअं रहिजी वई, धड़कन आहिनि न त पहिरियों तालीम मुकमल करे वठो। बसि पोइ हाणे स्कूल वञनि त बि जहिड़ो करे न विया। सॼो जेको ध्यानु आहे उहो लाज़मी आहे, मौसीक़ी ॾे जॾहिं हूंदो त पोइ तालीम ॾे काॾा वञो दिलि लॻंदो। सबक़ु पढ़े त सुर में वेठो पढ़े त। अच्छा, ईअं करे थियो त कंहिं ॾुखे सब्जेक्ट जो क्लास हुजे या मां झुंगारियो पिया ऐं मास्तर थोरा दड़का ॾेई छॾिया त ई छा पियो करे? न ईअं त न थियो, पर मास्तर ॿुधंदा हुआ। इहा बि सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, दोस्त वग़ैरह हाणे यकीनन मां जा हूंदा, फ्रेंड्स बिल्कुलु जाम आहिनि, सो उन्हनि खे वक़्तु ॾेई सघंदा आहियो? बिल्कुलु ॾींदा आहियूं। मां त तक़रीबन बाबा सां गॾु हूंदो आहियां 24 कलाक ऐं हरदम प्रोग्रामनि ते ऐं शादियुनि वग़ैरह ते। अच्छा, बाबा दोस्त आहे या बाबा वारो रिश्तो आहे? न, अगर ॿाहिरि हूंदा आहियूं त पोइ माना दोस्ती जे हिसाब सां, घर हूंदा आहियूं पोइ वरी बाबा सां घर में बाबा वारो रूप अची वेंदो आहे ऐं ॿाहिरि फ्रेंड। हद त हुजे न, हद हुजे न, हर शइ जी इहे शयूं ज़रूरी आहिनि, छो जो माण्हू खे कुझु शयूं जेके आहे न पंहिंजी ज़िंदगी में रखणु खपनि। बहरहाल थोरा हितां आहियूं अव्हां जा, अव्हांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो मज़ो आयो। ऐं जॾहिं मूं चयो त सलाम सिंध म्यूज़िकल मॉर्निंग आहे, अव्हां वाक़ई हुनखे म्यूज़िकल ठाहे छॾियो, इलाही सुठो ठाहे छॾियो। सो थैंक यू सो वेरी मच। इंशाल्लाह वरी ज़िंदगी जेकॾहिं इजाज़त ॾिनी, मोहलत ॾिनी, तव्हांखे वरी इनवाइट कंदासीं ऐं अव्हां खां सुठा सुठा कलाम ॿुधंदा रहंदासीं। सो आख़िर में पैगाम छा ॾियणु चाहींदो सावत साहब? आख़िर में पैगाम इहो आहे त शहनशाह लतीफ़ जी भाई आहे, पैगाम ई आहे लतीफ़। तमामु सुठी ॻाल्हि। मारवे जी, शहनशाह लतीफ़ जी भाई तव्हांजो बि माशाल्लाह, टे इंसान ऐं हिकु ज़बान, वाह वाह, कमाल आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु मूंखे बि इन ई पैगाम खे अॻिते वधाइणु खपे। लतीफ़ सरकार असांजो ईअं चए त रहनुमा आहे, जेकॾहिं अव्हां रहनुमाई वठण जी कोशिशि कयो। ऐं उहे बि जॾहिं अव्हां का तहरीर पढ़ंदा आहियो त उन में हिकिड़ी ॻुझी मायना हूंदी आहे, हिकिड़ो ॻुझो मतिलबु हूंदो आहे जंहिंखे सम्झण जी इंसान खे ज़रूरत हूंदी आहे। कॾहिं कॾहिं त कुझु तहरीरूं अहिड़ियूं बि साम्हूं ईंदियूं आहिनि जो असां उनखे आम सम्झी करे साइड ते करे छॾंदा आहियूं, पर ज़िंदगी जो हिकिड़ो अहिड़ो मक़ाम बि ईंदो आहे, मोड़ ईंदो आहे, जिते असांखे अहसासु थींदो आहे त हीअ शइ त मां पढ़ी हुई ऐं अॼु मूंखे ख़बर थी पए त हीअ केतिरी क़ीमती हुई। सो जेका शइ अव्हां पढ़ो था उनखे ज़हन में फिक्स करे छॾियो, उनजो जेको ॻुझो जेको मतिलबु आहे उनखे फाइंड करण जी कोशिशि कयो। ज़िंदगी इलाही घणी आसान बि थी वेंदी ऐं ज़िंदगी इलाही घणी सुहिणी बि थी वेंदी। सो इंशाल्लाह जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे अव्हां सां वरी मुख़ातिब थींदासीं, अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकिड़े नए प्रोग्राम में, कुझु नवां महिमान असां सां गॾु हूंदा। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ऐं अव्हां जा बि थोरा हितां आहियूं, सॉरी आख़िर में यादि आयो, बहरहाल फाइनली अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। कलाम ॿुधंदासीं। सच लतीफ़, जिया लतीफ़, शाह लतीफ़, हक लतीफ़, सच लतीफ़, जिया लतीफ़, शाह लतीफ़, हक लतीफ़, सच लतीफ़। भिटाई जो बैत पढ़ा शाह जी वाई जवान, भिटाई जो बैत पढ़ा शाह जी वाई जवान, भिटाई जो बैत पढ़ा शाह लतीफ़ जे गंज मामा सुर को यारी पढ़ा।
मामा सुर के डालो पड़ा जिए शाह पिट जो शाह जिए शाह सोना शाह जिए लतीफ शाह लतीफ हक लतीफ सच लतीफ जिए लतीफ शाह लतीफ हक लतीफ सच लतीफ अकड़ के ना ओलिया सुतड़ दा सालिम हे काई हे कथा अहद सियालिम अकड़ के ना ओलिया सुतड़ दा सालिम हे काई हे कथा अहद सियालिम बेबहा बालिम आगे कया गए आगे कया गए आगे कया गए मिटाई जो बैत पढ़ा शाह जी वाई जवान बिटाई जो बैत पड़ा शाह जी वाई जवा बिटाई जो बैत पड़ा शाह लतीफ गंज मामा सुर को यारी पढ़ा शाह लतीफ गंज मामा सुर के डालो पड़ा जिए शाह पिट जो शाह जिए शाह सोना शाह जिए लतीफ शाह लतीफ हक लतीफ सच लतीफ जिए लतीफ शाह लतीफ हक लतीफ सच लतीफ वहदहु ला शरीक लहू जिन उतो सीमान तिन मञो मोहम्मद कारणी कलब साण लिसान वहदहु ला शरीक लहू जिन उतो सीमान तिन मञो मोहम्मद कारणी कलब साण लिसान ओए फाइक में फरमान अब्दिल कहन ओलिया अब्दिल कहन ओलिया अब्दिल कहन ओलिया मिटाई जो बैत पढ़ा शाह जी वाई जवान बिटाई जो बैत पड़ा शाह जी वाई जवा बिटाई जो बैत पड़ा शाह लतीफ गंज मामा सुर को यारी पढ़ा शाह लतीफ गंज मामा सुर के डालो पड़ा जिए शाह पिट जो शाह जिए शाह सोना शाह जिए लतीफ शाह लतीफ हक लतीफ सच लतीफ जिए लतीफ